औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां तव्हांजो भाउ, तव्हांजो दोस्त कैसर, ऐं एज़ यूजुअल स्टूडियोज़ में जेके ॿ वॾियूं हस्तियूं मौजूदु हूंदियूं आहिनि मूंसां गॾु, साईं जावेद काज़ी साहब, साईं असलम हैज़र। तव्हां असां टिनी सां वाक़िफ़ आहियो ऐं असीं जेको हिते वेहूं था, तव्हांखे सलाम करियूं था, तव्हांखे हथ जोड़ करियूं था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे त पाण सिंधूअ जे हवाले सां का ॻाल्हि करे सघूं। सिंधूअ जो मुक़दमो, सिंधूअ जो केस अव्हां जे आॾो ऐं जेके इख़्तियारी आहिनि उन्हनि जे आॾो रखी सघूं त इहो ज़ुल्म असां सां न कयो, सिंधूअ सां इहो ज़ुल्म न कयो। इहो सुवालु ऐं इहा गुज़ारिश असां इन करे कयूं था छो जो असीं सिंधूअ जा वारिस आहियूं ऐं जेके वारिस हूंदा आहिनि उन्हनि जो कुझु हक़ु हूंदो आहे, उन्हनि खे बि जीअण जो हक़ु आहे। तव्हां ॿुधो हूंदो त जेके साइंसदान ॿियनि प्लैनेट्स ते वञनि था या उन बारे में खोजना कनि था, मार्स हुजे या मरकरी हुजे, किथे बि त सभिनि खां पहिरियां ॻोल्हींदा आहिनि त उते उन्हनि खे पाणीअ जा के आसार मिलनि, छो जो जिते पाणी हूंदो उते हयाती हूंदी। इन ई तरह अलाह साईं बि क़ुर में फरमाए थो त मूं हयातीअ खे पाणीअ मां जनमु ॾिनो। त जिते हयाती आहे, जिते पाणी आहे, उनखे छो था मारियो, उन शइ खे छो था ख़तमु करियो, अलाह जे उसूलनि जे मुख़ालिफ़ छो था वञो? बसि इहा हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे। तंहिं करे पाण ते वेहूं था, असां पंहिंजो मुक़दमो ई रखी सघूं था न, ताकी इतिहास में इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए त कुझु अहिड़ा माण्हू बि हुया जेके टीवीअ ते वेही बि माण्हुनि खे आगाही ॾींदा हुया। छो जो असीं टई जेके वेठा आहियूं, असांजे ताईं बंदूकूं लठियूं ॾींदव, असीं विड़ी त कोन सघंदासीं, पर असीं पंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचाए सघूं था, तव्हांखे सुजाॻ करे सघूं था। सो महिरबानी करे जाॻो पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे सिंधूअ जे लाइ। साईं ईअं आहे या मां ग़लति ॻाल्हि कयां? बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। सैयद मुराद अली शाह सीएम सिंध इंतहाई अहम बयान जारी कयो आहे। ॻाल्हि ॿोल कई अथई त 9 महीननि में CCI जो इजलास नथो घुराए वञे, वफ़ाक़ असांखे जवाबु नथो ॾिए इजलास घुराइण लाइ। ख़त बि लिखिया आहिनि, राब्तो बि कयो आहे, पर हिन वक़्त ताईं CCI जे इजलास घुराइण लाइ वफ़ाक़ जो को बि जवाबु न मिलियो आहे। ऐं उन ते मुराद अली शाह इहो बि चयो आहे त सिंध जे माण्हूअ खे मां जेको हुनजो बयानु आहे त पक थो ॾियां त सिंध जो फुड़ो बि असां खणणु न ॾींदासीं ऐं केनाल कोन ठहंदा। हीअ हुन अॼु जारी कयो आहे। हिकिड़ो अर्ज़ु मां कयां, हिकिड़ी जेका कादरपुर वारी जेका केनाल आहे जी, इहा सिंध हुकूमत चैलेंज कई आहे CCI में। सही। ऐं उन जे बारे में हिकिड़ी त ॾाढी बहितरीनु ॻाल्हि इहा थी आहे त पंजाब चयो आहे त असां एडजस्टमेंट कंदासीं। इहो मञनि था पिया त पाणी जेको आहे जेको मौजूदा केनाल सिस्टम आहे, 50 केनालूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, 15 असां वटि आहिनि, 35 केनालूं उते ऑलरेडी आहिनि। त असां जेको इहो कादरपुर वारी केनाल जेका आहे, जेका 2.25 लख जेका आहे सा या 1,50,000 जेका आहे उहा कमांड एरिया आहे हुनजी, असीं एडजस्टमेंट कंदासीं, यानी कि हुतां पाणी खुटाईंदासूं, हिते पाणी विझंदासूं। इहा ॻाल्हि लॉजिकली सही आहे, पर ॻाल्हि इहा आहे त पाणी जो जेको वहिकिरो आहे उनजी एडजस्टमेंट जो को बि सिस्टम न आहे, एडजस्टमेंट थी कान थी सघे। सर उनजी त साइज़ वधाई अथनि हुते, ॾिसो न, हाँ, त हाणे कादरपुर केनाल त हुननि चयो आहे न असां नई खणूं पिया ऐं असां तव्हांजो पाणी कोन खणंदासीं, असां एडजस्टमेंट कंदासीं। गॉट माय पॉइंट? त एडजस्टमेंट मीन्स असीं माना जेको शबीर खे ॾींदा हुआसीं हेतिरो पाणी, उहो शबीर जो 10% घटाइबो, 5% हुनजो गफ़ूर जो घटाइबो, 8% जेको आहे गुलाम रसूल जो घटाइबो, रमज़ान आचर जो घटाइबो, ईअं कंदे कंदे असां कादर खे ॾींदा हुआसीं। ईअं सिस्टम में अहिड़ी का बि गुंजाइश न आहे जो कंहिंजो इहो ॾाढो अहसान लॻारीअ जो सुठो असां वारे जो काविश में आर्टिकल आयो ऐं न जेके अॼुकल्ह काविश में आर्टिकल अचनि पिया, उहे इंतिहाई एकेडमिक आर्टिकल्स आहिनि। असां अॻे लिखंदा हुआसीं काविश में, पोइ वरी जेको आहे वरी फेसबुक आया, कीअं आया, ऐं तमामु ज़रूरी आहे सिंधी ज़ुबान खे जेको आहे मज़बूत करण लाइ असांखे वरी पंहिंजी काविश खे अहिड़ा माण्हू जेके लिखनि था उनखे ॼाण पए ऐं इन जी तस्दीक थियल शइ आहे। हिकिड़ी सोच आहे, हिकिड़ो जीअं तव्हां फरमायो त CM साहिब जेको आहे सो इहो बयानु ॾिनो आहे, ॾाढो स्ट्रॉन्ग बयानु आहे। माना जॾहिं CM जी ॻाल्हि केरु कोन पियो ॿुधे, ठीकु आहे, त पोइ बाक़ी पाण वटि पोइ हिते बचे छा थो। जीअं मूं उन ॾींहुं अदी ससीअ सां बि इहो सुवालु कयो त भेण
जे हू पंहिंजी ॻाल्हि नथा मञीनि त पोइ सिंध जो एहतजाज करण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो? इहो सुवाल जो कीअं रखां साईं CM साहिब जा ॾो त साईं तव्हां हेतिरनि सालनि खां वठी सिंध जा मतिलबु मुख्य थिया वेठा आहियो ऐं जे तव्हांजी ॻाल्हि पंजाब या वफ़ाक़ नथो ॿुधे उनखे का अहमियत नथा ॾियनि त पोइ तव्हांजो बि एहतजाज करण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो? छा तव्हीं सीटूं छॾींदव ऐं मैदान में ईंदव? छा कंदव? ॿी डेवलपमेंट थी आहे जेके पॉज़िटिव बि आहे ऐं हुन ते थोरी तशवीश बि आहे या ॾुख आहे, तशवीश न चइबी। त मौलाना फज़लुर रहमान साहिबु चयो आहे त मां सिंध जे पाणीअ लाइ आउं हुनखे लीड कंदुसि। ओके ठीकु आहे, तव्हां ई ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे, पर जे मौलाना फज़लुर साहिबु लीड कंदो त पोइ असांजूं जेके सिंध जूं जेके माना हेॾी तारीख़ रखंदड़ पार्टियूं आहिनि जंहिंजूं जेके शहीदनि जूं जेके वॾियूं हिकिड़ियूं जेके लिस्टूं पयूं आहिनि या त छा हिन सूफ़ी वारी जेका ऐसा आहे या नओ देर वारी जेका ऐसा माना लेगेसी गढ़ी यासीन वारियूं जेके आहिनि क़बरूं आहिनि त उनजी जेके उनजो त सिंबल ई इहो आहे त माना हीअ जेको आहे सो असीं माना हीअं बि कंदा आहियूं असां पंहिंजी हे जहाँ के ज़ियां की हमें भी तशवीश मगर क्या कीजिए हर राह उधर को जाती है मक़तल से गुज़र के जाती है। तंहिंजे करे हीअ त तमामु हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। माना 9 महीननि में तव्हां CCI इजलास कोन था गुज़ारियो ऐं तव्हीं माना PMLN आहियो। मूं चयो न बोज़ार प्लस कोन्हे, मूं चयो न उहो जेको फासिस्ट सोच रखंदड़ इमरान ख़ान कोन्हे, तव्हां मां त असांखे इहो उमेदूं कोन आहे। ॻाल्हि उहा आहे न साईं, जेको ॾाढो सो गाबो। पोइ हाणे हाज़िर हिकिड़ी डिघी तारीख़ आहे, ॾाढे गाबे वारी सिंधूअ ते धाड़े जी तमामु पुराणी तारीख़ आहे। तंहिं हूंदे ॾिसो हेतिरियूं शयूं पंहिंजे आॾो आहिनि। खां वठी तारीख़ पाण चश्मा बैंक कैनाल पाण उनखे खणी छॾियो उन इतिहास खे, ओॾी महिल पाण कोन हुआसीं, पर जंहिं दौर में पाण जीअरा आहियूं अॼु वेठा आहियूं, छा पाण चश्मा बैंक जेकी राइट ऐं लेफ्ट बैंक कैनाल्स आहिनि इन्हनि खे पाण रोकाए सघिया आहियूं? उहो सॼो साल बंदि आहिनि, पाण रोकाए सघिया आहिनि, न रोकाए सघिया आहियूं त पोइ पाण हिन जे मथां जेको वावेला केॾी वरी ज्यादती आहे चइजे त फ्लड कैनाल आहिनि ऐं उहो सॼो साल वहनि ऐं उहो रुकिजी न सघे। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि असलम साईं इहा आहे कंहिं साईं जेका मूंखे माना हाणे डिस्कोर्स कंदे महसूसु थी आहे त असांजा मुख़्तलिफ़ फेज़िस में मुख़्तलिफ़ इंटेलेक्चुअल या असांजी जेका नरेटिव आहे पाणीअ ते उहा ठहंदी आई आहे। 60 जे दायरे में बि हुई, 70 जे ज़माने में बि हुई, 80 ज़माने में बि हुई, पोइ वरी 90 खां पोइ कालाबाग डैम जे हवाले सां हिकिड़ी जटाधार, पर असीं को कालाबाग डैम जो 10 MF पाणी, पोइ हे 10 डेलीज़, पोइ हू, पर हीअ जेका हाणे जेका नई डिबेट पई छिड़िजे जेको हाइड्रोलिक सिस्टम आहे ऐं हुनजा जेके तारीख़ उहा ॾाढी जटाधार, ॾाढी जेका आहे सा फुल ऑफ नॉलेज ऐं फुल ऑफ लॉजिक, फुल ऑफ लीगल कॉन्टेक्स्ट जेके आहिनि। त आउं सम्झां थो त असीं हिन दफ़े जेका नई जेका पाणी ते डिबेट करणु पिया वञूं या पाणी ते जेको नओं आर्ग्यूमेंट पिया रखणु वञूं, उहो असांजे माज़ीअ जे भेट में जंहिंजी 2005 ताईं 10 ताईं विंजर रसबल परिजर साहिब ताईं आर्ग्यूमेंट कयो, तमामु भलो आर्ग्यूमेंट कयो, पर हींअर त जेको मौक़ो मिलियो आहे मूंखे ॾिसण जो त हीअ नई हिकिड़ी जेका आहे सा माना नरेटिव पई ठहे ऐं तमामु बहितर नरेटिव पई ठहे, पर उहा नरेटिव वैक्यूम में हूंदी अगरि हुनखे पॉलिटिकल जेके बीम्स जेके आहिनि, स्ट्रक्चर्स जेके आहिनि उहे न लॻंदा, छाकाणि पॉलिटिकल बैटल जेका आहे उहा वाइब्रेंट थींदी आहे। उहा जॾहिं वाइब्रेंट थींदी आहे तव्हांजे इंटेलेक्चुअल आर्ग्यूमेंट खे जेको आहे वॉइस मिलंदो आहे, पर जे तव्हीं माना पॉलिटिकल बैटल कयो ई कोन था, पोइ पॉलिटिकली तव्हां मोटिवेटेड आहियो ई कोन, वाइब्रेंट आहियो ई कोन, तव्हांजो केॾो बि जटाधार आर्ग्यूमेंट हुजे उहो कोन ॿुधो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे इहे ख़तो किताबत खां ॻाल्हियूं चढ़ी वयूं अथव ऐं जेसीं ताईं को स्ट्रॉन्ग न पर तमामु स्ट्रॉन्ग स्टांस सिंध न खणंदी तेसि ताईं नथो सम्झां त इहे मसइला जेके आहिनि एॾी आसानीअ सां हल थी सघनि। हिन डिबेट सां फ़ाइदो आहे, असांजे माण्हू खे ख़बर पए थी, ॼाण मिले थी, पर हीअ डिबेट अगरि पंजाब जे दानेश्वर सां, पंजाब जे पाणी माहिर सां जीअं माज़ीअ में थिए, हींअर उन सां थिए त कुझु उन जा नतीजा पार्लियामेंट में थिए, सेनेट में थिए, जेको उतां जो जेको कैनाल जो हामी आहे उन सां हितां जे पढ़े ॻड़े माण्हू जी डिबेट थिए, पर असांजी हीअ डिबेट असांजे माण्हूअ लाइ त ॾाढी काराइती आहे, पर हिन डिबेट खे मथी सतह ते हिन डिबेट में हैदराबाद मां हिकिड़ो लाइव कॉलर पाण सां शामिल थिए पियो, साईं नदीम सहतो साहिबु। नदीम साहिबु भलीकार? नदीम साहिबु आवाज़ अचे पियो तव्हांखे असांजो? जी जी सर अचे थो, मुंहिंजो आवाज़ सर तव्हां वटि अचे थो? जी बिल्कुलु बिल्कुलु अचे पियो। छा चवणु चाहींदव?
सर पाणीअ जे हवाले सां ॻाल्हाइण चाहींदासीं, सवाल जी। कंदासीं। ज़रूर। जी जी सर अर्ज़ु इहो आहे त पंजाब जो वज़ीर आला पंहिंजा वाइदा वचन कई वेठो आहे उतां जे इलाइक़नि क़ौमुनि सां त असां तव्हांखे केनाल हणाए ॾींदासीं, तव्हांखे असां पाणी ॾींदासीं। वो पंजाबी चवंदा आहिनि जी। पंजाबी कम्युनिटी त उतां उनजे उन्हनि वोट खणी वज़ीर आला वज़ीर आज़म थिया। हाणे अंकल हुनजी कीअं न मञींदो? वज़ीर आज़म मैडम जेके वज़ीर आला आहे पंजाब जी, तो असां केॾा बि एहतिजाज कयूं केॾा बि कयूं पर हू पंहिंजा वाइदा वचन पूरा करे असांखे बेवकूफ़ करे इहो मंज़ूर कराए ॾींदा। जेसि ताईं पीपुल्स पार्टी संजीदगीअ सां न वठंदी ऐं छो मर्कज़ में बि उहा ई आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अची वई। इहो ॿुधायो नदीम साहिबु, दरिया ते कॾहिं विया हो आख़िरी भेरो? असांजी अर्ज़ु ॿुधो, सिंध असांजी हीड़ जी हॾी आहे पाकिस्तान चईं सूबनि जी जी मैशियत जे हवाले सां, ज़रायत जे हवाले सां, तेल जे हवाले सां। इहो अर्ज़ु करियां पियो ऐं हैदराबाद में वेठा आहियो। ओ साईं क़िबला सतो साहिब, साईं जी जी सर, आउं अर्ज़ु पियो करियां त तव्हीं हैदराबाद में वेठा आहियो, भले दरिया ते आख़िरी भेरो कॾहिं विया हो? सर रोज़ गुज़रंदा हूंदा पुल तां जामशोर ऐं साईं कोटड़ी। असां हुते पाणी ॾिसूं ई कोन था, कोटड़ी जा त पाणी इहा ॻाल्हि आहे ई पुछणु पियो कोन। चाहियां। कॾहिं असां पला सिंधी खाईंदा हुआसीं कोटड़ियुनि मां जामशोरनि मां ते, हाणे सिकूं बि था हिननि शयुनि जे लाइ। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, इन करे ई असीं वेठा आहियूं त इहो इहा जेका पंहिंजी ॻाल्हि आहे त पंहिंजी इकोसिस्टम जेको तबाह पियो थिए ऐं जेको पंहिंजो मच्छी, पंहिंजो पलो, पंहिंजो मिठे पाणी जो झींगो, पाण इन सभिनी शयुनि खे ख़तमु करे छॾियो आहे। पाण इहो ई त हाणे उहे अखर आउं नथो चवणु चाहियां। बहरहाल दिलि सड़े थी, तकलीफ़ थिए थी, ख़ासि करे जंहिं महिल पाण गुलाम मोहम्मद बैराज खां मटियूं था या कोटड़ी बैराज खां पाण मटियूं था, उते पाणी नज़र नथो अचे। तव्हांजी वॾी महिरबानी नदीम साहिबु, तव्हांजो मौक़िफ़ हेसि ताईं पहुतो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त असीं जेको ॻाल्हायूं पिया इहो आवाज़ अथॉरिटीज़ ताईं बि वञे पियो। नदीम साहिबु इंतहाई अहम ॻाल्हि कई त उतां जो जेको पंजाब जो लीडर आहे हींअर बि माज़ीअ में बि पंहिंजे माण्हुनि सां वाइदा बि करे थो, उनखे प्लानिंग बि ॾिए थो, उन ते अमल बि करे थो ऐं पंहिंजे माण्हुनि खे फ़ाइदो बि ॾिए थो। उनजे माण्हुनि जी उनजे सियासतदाननि जी असीं उनखे सियासतदान वाइदा करे पूरा नथा कनि, हू कनि पिया माज़ीअ। हा न उहो त पुछां पियो न भला, त ही बि कनि था माशाअल्लाह। ॻाल्हि ॿुधो, ईअं न करियो, भलो पिया कनि। ईअं न कयो। हुन ॻाल्हि कई नदीम साहिबु हुते जी त पंजाब त वोट वठनि था। ॾिसो केतिरी ज़बरदस्त क़िस्म जी असां सम्झूं था असां सां त ज़्यादती आहे, असांजो पाणी बंदि थींदो, असां सुकंदासीं मरंदासीं, पर हू पंहिंजे माण्हुनि सां, उतां जा माण्हू, उतां जो सियासतदान पंहिंजे माण्हू सां सिंसियर केतिरो आहे। हर प्लानिंग ॾिए थो, पाणी ॾिए थो, ज़रात में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स सभिनी में उते बाक़ाइदा कमु थिए थो पंजाब में। त माना इहे चइजे न हुननि खे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण जी एहलियत आहे, असीं न पिया करे सघूं त पोइ एतिरा वोट कीअं था मिलनि? असेंबली में हेतिरियूं सवी सीटूं कीअं था खणनि? इहा ॻाल्हि त तव्हांखे जवाबु लाजवाब करे हुई। चाहे कोर्ट एडजंट कयूं या तव्हां आर्ग्यूमेंट आहे इनखे पाण फ़िलहाल उनजी वजह इहा आहे, उनजी वजह इहा आहे, ॻाल्हि खोली अथव कैसर साहिब। सर उहो त वोटनि जो हिकिड़ो वॾो डिबेट आहे। उहो जेको आहे मूं तव्हांखे चयो न हितां जो वोट ॾिसो, वाकई बि बेनज़ीर भुट्टो जो शहादत सॼी सिंध बुज़ुल्फ़ अली भुट्टो जो वोट, ऐं ईअं बि थियो जो पीर साहिबु पघारो ऐं माना वॾा वॾा बुत बि जेके आहिनि से पीपुल्स पार्टी कराया आहिनि, बिल्कुलु जालो हो सभु कुझु हो। पर हाणे ईअं न आहे कैसर साहिबु। हाणे माना हर इलाइक़ो जेको आहे न हिकिड़ो केटी आहे, केटी ॿुधी अथव न, दरिया में हिकिड़ी केटी थींदी आहे, ॿुधो न, इहो फलाणे जी केटी आहे, इहो फलाणे जी केटी आहे, फलाणे जो थाक आहे, फलाणे जो इलाइक़ो आहे, पोइ फलाणे जो SP आहे, फलाणे जो SP आहे, इहो फलाणे मुख़्तियार करे बाबा वठो संभालियो हिसाबु करे। अंग्रेज़ भाषा बि ईअं कंदो, राय बहादुर सर जो ख़िताबु ॾींदो, पोइ उन खां कमु वठंदो ऐं उनजो कमु माण्हू खे ग़ुलाम रखणु। त हाणे साॻे ई मॉडल ते अॼुकल्ह सिंध में तव्हांजे साम्हूं पियो आहे, कहिड़ो हिकिड़ो वोट आहे जेको सिंध जेको आहे नरेटिव ते ॾिनो आहे, पंहिंजे नज़रियाती सोच ते ॾिनो, राजन भागन ते वोट न आहे। राजन भागन ते ॿियो वोट जो ॿियो बि जेको हुन पासे कचे वारे पासे तरीक़ेकार आहे, राजन भागन जो वोट आहे न भई। धाड़ल साहिब जेको आहे पंहिंजो हिसाबु किताबु आहे, हा त पोइ इहो ऐं धाड़ल खां चिठियूं मोकिलिजनि। मूं त ॾिठो हिकिड़ो असांजो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जेको आहे सो आउं नालो न वठंदुसि, इंतिहाई इज़त वारो मां प्यारो माण्हू बि आहे, पर ॻाल्हि कबी इन करे जो आउं ॻाल्हि करण खां बग़ैर रही कोन सघंदुसि।
पाण सम्झी वेंदो। कच्चे में लथो, धाड़ेलनि सां गॾु धाड़ेलनि जूं बंदूकूं, क्लाशनूं कोफूं ऐं उहो इलेक्शन कैंपेन पे थी। हा हा वो हिकिड़ी- मंज़ूर पंवर साहब खां मूं पुछो त बाबा तव्हां सरदार एॾा वॾा सभु शयूं कयो बि था, छो नथा किरदार अदा कयो, धाड़ेल ख़तमु थियनि? चई ॻाल्हि ॿुध, 1947 सर आन एयर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई, ॻाल्हि ॿुध, मां हिन पुलिस जे आसरे, हिन सियासतदाननि जे आसरे अॻियां थींदो न, खामखां मां मरंदुसि, हिननि में हाली कोन्हे को। बाबा हिकिड़ो हिन सॼी सूरत हाल जा वो पाणी छो न आम जेको सिंधी माण्हू आहे उनजी वो पाणी छो न वेंदो? चवनि था पुड़ी जो वठंदासूं हिसाब किताब, तो जेको असां वारो चवंदो पाणी हिते न आहे, पर धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में हर वक़्तु पाणी हूंदो अथव, उते चवंदा पाणी ख़तमु थिए त ऑपरेशन सिंधी माण्हू जी जेका पोज़ीशन आहे सा ॿुधायां। हिकिड़ो वॾो आर्टिस्ट हुयो, नालो सादिक़ैन, सादिक़ैन जी हिकिड़ी किताब हुई रुबाइयात सादिक़ैन, त उन मंझि चवंदा हुआ त चई त हाँ इस इश्क में राहे मफ़र ही कब थी, ऐं उन खां ही शेर पोइ थो ॿुधायां। असां सां गॾु पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो तमामु वॾो नालो ऐं मरकज़ी रहनुमा साईं चौधरी कमर ज़मान कायरा साहब लाइन ते आहिनि, ऐं कायरा साहब सां थोड़ी कचहरी पाण करे ॾिसूं। कायरा साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। सर सबसे पहले तो आपका बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला KTN न्यूज़ पे और अपने नाजरीन से बात करने के लिए। जी बहुत शुक्रिया आपका, आपने मुझे मेरे दिल के बहुत करीब हिंदी ज़बान के उस चैनल से मुझे मौका दिया आपने। बहुत मोहब्बत, बहुत मोहब्बत। सर हम यहाँ पर काफ़ी दिनों से एक प्रोग्राम कर रहे हैं, सुनने में यहाँ ये आ रहा है कि दरियाए सिंध जो है उसके पानी के हवाले से सिंध का जो शेयर है उसमें मुमकिना तौर पे कोई कटौती हो सकती है, और अगर सिंध के पानी में कटौती होती है तो जो एग्रीकल्चर सिस्टम है सिंध में डेफिनेटली वो भी इफ़ेक्ट होगा, उसके साथ साथ यहाँ का जो इकोनॉमिक सिस्टम है वो भी इफ़ेक्ट होगा, और जो नौजवान हैं जो एग्रीकल्चरिस्ट बनना चाहते हैं, जो एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज़ में PhDs कर रहे हैं, उनके फ्यूचर का भी मसला है, और शहरी इलाकों के पीने के पानी का भी इशू होगा। तो सर एज अ पॉलिटिकल वर्कर, लोगों में आपकी डीप रूट्स हैं, आप क्या समझते हैं कि पंजाब का आम आदमी और सिंध का आम आदमी, उनकी सोच ऐसी ही है कि एक दूसरे को सपोर्ट की जाए, या फिर अगर कोई ऐसा मंसूबा शुरू होता है जिससे कि सिंध के पानी की कटौती होती है, वो कितनी नुकसानदेह हो सकती है, क्या कहेंगे सर? बहुत शुक्रिया जी, ये बड़ा ही हसास इशू है, और हमारे जैसे ममालिक में जहाँ पे मुख्तलिफ कौमियतें हो और हिस्टोरिकली वो एग्रो बेस्ड हो, और जो हिस्टोरिकल यूजेज है वो दरियाओं का पानी जो है उसके लिए उसके तकसीम का हमेशा दुनिया में ऐसे ममालिक जहाँ मुख्तलिफ ममालिक के दरमियान से दरिया गुजरते हैं या किसी मुल्क के अंदर मुख्तलिफ सूबों के दरमियान दरिया गुजरते हैं, तो वहाँ पानी की तकसीम एक बड़ा ही हसास इशू रहा है हमेशा। पाकिस्तान के अंदर भी जब हिंदुस्तान पाकिस्तान तकसीम हुए, अलग हुए, उस वक्त भी पानी की तकसीम भी हमारी जो बाउंड्री कमीशन थी उसके अंदर भी एक इसका बड़ा रीजन था। और जब पाकिस्तान के अंदर, क्योंकि यहाँ पे पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान और सिंध का और अब कश्मीर का भी वो जो के पानी का थोड़ा बहुत उनका एग्रीकल्चर का, तो ये एक सीरियस इशू था कि ये दरिया सदियों हजारों सालों से हमारी जमीनों को सैराब करते आ रहे हैं, और जब पाकिस्तान बना तो वफाक के अंदर हिस्से वसाइल के तकसीम करने के फार्मूले बनाए गए। इसी तरह पानी की तकसीम जो एक बहुत ही संजीदा इशू है, बहुत ही हसास इशू है, इसका भी एक फार्मूला हुआ था, एक इदारा बना इरसा का, और पानी की तकसीम का एक फार्मूला तय किया गया कि इस हिसाब से जो पानी सिस्टम में आएगा इस हिसाब से वो तकसीम होगा। कई दफा इस पे शको शुबात उठे, कई डैमों के बनने के ऊपर एतराजात उठे। हमने खुद कालाबाग डैम के ऊपर पंजाब के अंदर सेंटीमेंट मुख्तलिफ है, लेकिन मैं खुद उन लोगों में शामिल था जिन्होंने जनरल मुशर्रफ के दौर में कालाबाग डैम की साइट पे हमने एतराजात उठाए, और हम बिल्कुल उस पर गवर्नमेंट के सामने खड़े हुए। लेकिन अब ये जो सवाल उठाया जा रहा है, बिल्कुल ये हमारी बैनुस्सूबाई हार्मनी जो है, ये इसके लिए बहुत अहम है, कौमी यकजहती का जो असूल है।
और इसके लिए पानी की तकसीम के ऊपर हुकूमत को बहुत संजीदा, बहुत एहतियात से कदम उठाने की जरूरत है। कोई ऐसा फार्मूला जिसपे तमाम सूबे मुत्तफिक ना हो, या कोई नया फार्मूला ऐसा जिसपे किसी सूबे का एतराज हो, वो काबिल कबूल नहीं होगा। लिहाजा जो तयशुदा फार्मूला है, या कोई फार्मूले के अंदर अगर कोई नया फार्मूला बनना है तो वो सबके इत्तेफाक राय से बने। अभी इस वक्त जो हमारा तयशुदा फार्मूला है उसके मुताबिक पानी की तकसीम होनी है, उसको यूनिलैटरली छेड़ नहीं सकता। अगर कोई छेड़ेगा, वो सिंध का हिस्सा हो, वो बलूचिस्तान का हिस्सा हो, वो किसी और का हिस्सा हो, ये बिल्कुल काबिल कबूल नहीं होगा। बलूचिस्तान और खैबर पख्तूनख्वा तो हमारे सूबे ऐसे हैं जो क्लेम करते रहे माजी में भी कि हमारे जो हिस्से का पानी है वो हम तो ले ही नहीं सकते थे क्योंकि उनके पास नहरें नहीं थी। पर अब अगर वो कोई नहरें निकाल के अपना पानी का हिस्सा क्लेम करते हैं तो और सूरत है। लेकिन पंजाब अपने हिस्से से जायद पानी, तयशुदा हिस्से से अगर लेने की कोशिश करेगा या कोई देने की कोशिश करेगा, ना ये सिरे चढ़ेगी बात और ना ही इससे मुल्क की कोई मुफाद होगा, बल्कि हार्मनी खराब हो जाएगी। पहले ही पॉलिटिकली हालात बड़े खराब है, तो ये और बहुत बड़ा तेल होगा। बाकी चीजें छोटी, ये बहुत बड़ा तेल होगा। कायरा साहब, आपका एक बहुत बड़ा रोल रहा है पाकिस्तान में जमहूरियत की जदोजहद के हवाले से। आप इस बात का एतराफ़ भी करेंगे कि डेमोक्रेसी की जंग में सिंध का एक लीड रोल रहा है माजी से लेके आज तक, और मैं आपको सुनता रहता हूँ अक्सर, और बड़ा आपको सुन के दिल जो है वो महसूस होता है। मेरे ख्याल में आपको पाकिस्तान पीपल्स पार्टी का मौक़िफ़ रखने में पंजाब में एक मुश्किल तो पैदा होती होगी, लेकिन जो बात समझने की है वो ये है कि सिस्टम के अंदर पानी है ही नहीं। जो 35 कैनालें पंजाब के अंदर हैं, जो 15 कैनालें सिंध के अंदर हैं, और जो 35 कैनाल रखने वाला है उसका भी जो पानी ईस्टर्न जो रिवर्स थी, सतलज, ब्यास, रावी, वो तो भेज दी हमने, और अब वहाँ से वो टॉक्सिक भेजते हैं, गंदा पानी, नहरी गंदा पानी वगैरह भेजते हैं। तो अब पानी का ज़्यादा लोड आया सिंध के अंदर, सिंधु के अंदर, दरियाए सिंध के अंदर। 42 हम रखते हैं परसेंट और 48% पंजाब का बनता है। जब पानी 42 और 48 के कॉन्टेस्ट में जो है वो है -20 MF झेलम। अब आप मुझे ये बताएं कि 35 रिवर्स पंजाब की, 15 रिवर्स सिंध की और 10 MF ज़रूरी है कोटली डाउन स्ट्रीम, क्योंकि सिंधु जाता है दरिया में, रावी, झेलम, चनाब वगैरह वगैरह 5 रिवर्स नहीं जाती हैं, वो भी सिंधु में आती हैं। तो ये तो एक बहुत बड़ा कैटास्ट्रोफी और तबाही और बर्बादी होने जा रही है, जबकि वर्ल्ड बैंक कह रही है कि आइंदा सालों में पानी जो है वो कम होगा, ग्लेशियर्स बहुत मेल्ट हो जाएंगे, और 1% हर साल के हिसाब से पानी की जो यूज़ है वो बढ़ती जा रही है। आबादी बहुत कम ज्यादा हो रही है और पानी कम है, और पंजाब का नैरेटिव जो है वो बिल्कुल नज़र आता है कि वो लॉजिक से, वो जो हकीकी फेयरनेस से बहुत दूर है। देखिए, मैं कोई वाटर एक्सपर्ट नहीं हूँ। मैं वफाकी हुकूमत से भी ये तकाजा करूंगा कि वो हमारे इत्तेहादी भी हैं, और ये नहीं हो सकता कि सिंध की हमारी गवर्नमेंट और सिंध की पीपल्स पार्टी, जो हमारी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी है, ये किसी भी सूरत में इस इशू के ऊपर चुप करेगी या कोई इस पे कम्प्रोमाइज करेगी। बल्कि ये तो हमारा हमेशा से बड़ा जोरदार मुतालबा और बड़ा सख्त स्टैंड रहा है। कोई इसमें तब्दीली नहीं हो सकती। मैं बड़ा वाज़ेह तौर पे आपको अर्ज करूँ, इसमें कोई तब्दीली मुमकिन नहीं है। लेकिन अगर पंजाब का शेयर 48% है तो उन्होंने 48 ही लेना है, 49 नहीं ले सकते। उससे जायद शेयर से अगर पानी सिस्टम में कम आ रहा है, 100 MF या 1000 MF आ रहा था, तो उसमें से उस फार्मूले के तहत जितना भी पानी होगा, ज्यादा होगा या कम, ये तो हालात पे डिपेंड करता है, अल्लाह जाने। लेकिन सिस्टम में आपने लेना अपना शेयर है। अब सवाल यह है कि अगर पंजाब अपने शेयर के अंदर रहते हुए अपने पानी को नई जमीनें आबाद करने के लिए कहीं इस्तेमाल करता है, तो फिर, क्योंकि पंजाब के पानी का पंजाब का एक और भी इशू है जो मेरा ख्याल है, मैं कोई एक्सपर्ट नहीं हूँ, लेकिन मैं समझता ये हूँ कि पंजाब के अब तमाम शहरों में ये जो हाउसिंग सोसाइटियां और बहुत बड़ी तादाद में ये मोटरवेज, सड़कें, बहुत कुछ बना है, जिससे जो एग्रो लैंड थी
जो शराब होती थी हजार हाँ लाखों एकड़ वो जो शराब होती थी नहरी पानियों से, अब वो वहां पे घर बन गए, वहां पे हाउसिंग सोसाइटियां बन गई, मोटरवेज बन गई, सड़कें बन गई और बहुत सारी शहर फैल गए। तो उसकी वजह से पंजाब के जो शराब होने वाले इलाके थे वो कम हुए। जिन इलाकों में घर बने या सोसाइटियां बनी या सड़कें बनी या मोटरवेज बनी, उनका पानी तो सिस्टम में मौजूद है। अगर पंजाब अपने उस पानी को किसी दूसरे एरिया के जो इस वक्त आबाद नहीं है उस पर इस्तेमाल करना चाहता है तो ये उसका हक अपने सिस्टम के अंदर रहते हुए, लेकिन इसके लिए भी वफाक को चाहिए कि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट की फौरी तौर पर मीटिंग। ये जो कारा साहब आप बता रहे हैं, मैं थोड़ा सा आपकी माजरत से, वो तो सिंध के साथ भी है, आबादी बड़ी है तो कच्चे में चले जाते हैं लोग, ये सारी बातें हैं। लेट्स हैव अ वेरी सीरियस एंड स्ट्रॉन्ग लॉजिकल आर्ग्यूमेंट ऑन इट। पंजाब जो है वो 13 करोड़ लोग हैं, सिंध जो है वो 7 करोड़ लोग हैं, और 13 करोड़ लोगों को पीने के लिए पानी बहुत ज़्यादा चाहिए, और जो 48% मिल रहा है उसको, वो पानी नाकाफ़ी है पंजाब के लिए। और एडजस्टमेंट जो आप कह रहे हैं कि इधर का पानी उधर कर देंगे, उधर का पानी इधर कर देंगे, और यूँ करके हम कैनाल निकाल लेंगे। और फैक्चुअली जो इरसा के अंदर ये गुंजाइश रखी गई है कि प्रोविंस अपने पानी में से कहीं पर भी रिवर कैनाल बना सकता है, that is against the international rule. The international rule is that कि अपर रेपेरियन, क्योंकि मेरा पानी पंजाब से गुजरता है, पंजाब का पानी सिंध से नहीं गुजरता कारा साहब। और मैं ये कहता हूँ कि जो अपर रेपेरियन है उसको हमसे कंसेंट लेके ये काम करना चाहिए, जो कि इरसा के अंदर ये बात मौजूद नहीं है। और इरसा के अंदर ये फ्लॉ है कि वो कहता है कि हर कोई अपने पानी से पानी ले सकता है। मैं आपकी बात को इस तरह रिप्लाई कर दूं। देखिए ना, इरसा का कानून सबके इत्तेफाक राय से बना हुआ है, किसी एक सूबे का या मरकज का बनाया हुआ कानून नहीं। उस अथॉरिटी के अंदर सारे सूबों की रिप्रेजेंटेशन है, और सिंध की हसासियत की वजह से ये तय हुआ था कि बाकी सूबों का एक एक नुमाइंदा होगा और सिंध का 2 नुमाइंदे रखे गए थे, एक स्पेशली रखा गया था। माजी में भी ऐसा रहा, तो वफाकी हुकूमत में पीपल्स पार्टी भी तो रही है। तो सवाल ये है कि पंजाब अपर रेपेरियन है, ये तहफ़्फ़ुज़ के लिए अपर रेपेरियन किसी वक्त वहां से दरिया से नहर निकाल लेगा, वो अपने हिस्से से ज्यादा पानी ले लेगा। जिस दिन ये चीजें अमल दरामद हुई, ये मुल्क का वजूद खतरे में डालने वाली बात है। जी बिल्कुल, कोई बंदा सोच नहीं सकता कि वो मुल्क के वजूद को खतरे में डालेगा। अच्छा बिल्कुल, लिहाजा सही, ये तहफ़्फ़ुज़ बिल्कुल बेबुनियाद है। जी बिल्कुल, बिल्कुल, मैं आपको तसल्ली से कह रहा हूँ, कोई पंजाबी इस बात की इजाजत नहीं देगा कि वो किसी भी बेअसूली की बुनियाद पे मुल्क के वजूद को खतरे में डाले। लेकिन ये बात हमारे सारे सूबों के भाइयों को समझने की जरूरत है। पानी उनकी भी जरूरत है। आप जरा गौर कीजिए, 2 सूबे हमारे वो हैं, खैबर पख्तूनख्वा और बलोचिस्तान, जो मुसलसल कह रहे हैं कि भाई हमारा जो शेप हिस्टोरिकली बनता है वो भी हमें नहीं मिल रहा। हम भी पंजाब और सिंध उसको इस्तेमाल कर रहे हैं ना। और फिर ऊपर बैठा है मीरपुर, जो कश्मीर है, कश्मीर वाले कहते हैं कि हमारे तो शहरों को, यानी मुजफ्फराबाद है या मीरपुर है या कोई और शहर उनके जो दरियाओं के किनारे हैं, कहते हैं हमारे शहरों को तो पीने का पानी चाहिए। डैम हमारी जमीन में, दरिया हमारे पास, हमारे दरिया हैं, हमसे गुजर के जाते हैं, हमारे शहर को पीने का पानी नहीं मिल रहा। इसके ऊपर बाकायदा हंगामे हुए। तो ये जो अपर रेपेरियन या लोअर रेपेरियन का इशू है, ये बिल्कुल बड़ा हसास है, लेकिन जो किसी का हिस्टोरिक यूज है वो भी देखना है। और फिर मैं कहूंगा कि बजाय इसके कि ये मीडिया डिबेट और पब्लिक के अंदर एक नेगेटिव सेंटीमेंट जो आजकल हमारे यहाँ बढ़ा है और सोशल मीडिया के एक तूफान बदतमीजी बपा है, उसमें इस माहौल में वफाकी हुकूमत की ये जिम्मेदारी है कि वो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट, एक ऐसा फोरम जिसपे तमाम सूबे रिप्रेजेंटेड होते हैं, तो वो उसकी फौरी मीटिंग कॉल करे और उस पर तमाम सूबों को ब्रीफ करे, उनके तहफ़्फ़ुज़ात को दूर करे। और मैं फिर कह रहा हूँ, और करेंगे, लेकिन मैं फिर आपको दिलाता हूँ, पंजाबी, आखिरी बात मैं कह लूँ, कोई पंजाबी ये अलाउ नहीं करेगा कि किसी बेअसूली की बुनियाद पे वो पाकिस्तान की कौमी हारमनी को डिस्टर्ब होने दे। लेकिन मैं फिर कहूंगा वफाकी हुकूमत फौरन इस पे अमल दरामद करे और हमें जरा तहम्मुल से, बजाय इसके कि हम नेगेटिविटी से चले, नेगेटिविटी से चलने की बजाय चाहिए कि हम
प्रिंसिपल सामने रखें, असूल सामने रखते हुए देखें कि वे फॉरवर्ड क्या है। अच्छा कायरा साहब, दो छोटे से क्वेश्चन है, कंप्लीट होने दीजिए। जी 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 जी। इफ्स की बुनियाद है ना, अगर ऐसा हो गया, इफ ऐसा हुआ, तो ये जो इसकी बुनियाद पे गुफ्तगू होती है ना, ये सारी बर्बादी की गुफ्तगू होती है। बिल्कुल आप सही कह रहे हैं, बिल्कुल बहुत खतरनाक, पानी का इंतहाई सीरियस इशू है। कायरा साहब दो छोटे से क्वेश्चन हैं। आज सीएम सिंध मुराद अली शाह ने एक बयान जारी किया है कि सीसीआई का इजलास 9 महीने से नहीं बुलाया जा रहा, वफाक को हम कह कर थक गए, लेकिन वफाक की तरफ से भी जवाब नहीं आ रहा। एक तो ये सीसीआई के लिए सीएम भी लिख चुके हैं लेकिन इजलास नहीं हो रहा, और इसके साथ दूसरा जो क्वेश्चन है, आप पार्लियामेंट में रहे, आप पार्लियामेंट का हिस्सा हैं, तो इरसा एक्ट में तरमीम, ये सिंध का बहुत बड़ा इशू है। क्या इरसा एक्ट में तरमीम वाला मामला ख़त्म हो चुका है या अभी भी वो तलवार लटक रही है? देखिए मेरे इल्म में कुछ नहीं है। अच्छा, मैं इस वक्त पार्लियामेंट का हिस्सा नहीं हूँ जी, लेकिन मैंने अर्ज किया ना कि कोई एक्ट बने, आप मुझे ये बताइए कि इरसा एक्ट में कोई ऐसी तरमीम जो पीपल्स पार्टी के मफाद के खिलाफ, सिंध के मफाद के खिलाफ हो, पीपल्स पार्टी पास होने देगी? बाकी जमातें पास होने देंगी? अगर फर्ज करें कोई जमात अपनी अक्सरियत की बुनियाद पे, जो ये शक शुबे है ना, तो इसलिए मैं कह रहा हूँ ना कि इफ्स की बुनियाद पे ना चले। पाकिस्तान के लोगों को देखे, क्या माजी में सिंध के तहफुजात के साथ बाकी 2 सूबे नहीं खड़े हुए पंजाब के सामने? आइंदा नहीं हो जाएंगे? तो ये इस तरह इसको नैरो लीनियर देखें। रही बात कि अगर कोई ऐसा मसला आया तो फिर इसके ऊपर सब इकट्ठे होकर हम हुकूमत के सामने खड़े होंगे। इरसा के बारे में तो मैंने अपनी गुफ्तगू में आपको कोई 2-3 दफा अर्ज की कि वफाकी हुकूमत को चाहिए कि ये जो बहस इस वक्त छिड़ रही है, ये बहस बड़ी खतरनाक है। ये जो मैं और आप गुफ्तगू कर रहे हैं ये भी बड़ी खतरनाक है, बिल्कुल, क्योंकि ये बहुत हसास है। किसी के मुंह से, आपके या मेरे मुंह से निकला हुआ कोई एक कमजोर लफ्ज कोई उठा के उसको उसके साथ खेलेगा और उसको आग लगा देगा। और हमारे यहाँ तो पहले ही बहुत आगे लगी हुई है, पहले ही सियासी तौर पे, माशरती तौर पे, लिसानी तौर पे कितने प्रॉब्लम्स हैं। तो बिल्कुल हम अफोर्ड नहीं करते। तो मैं बिल्कुल वफाकी हुकूमत को ये मुतालबा करूंगा, मैं सीएम सिंध के इस आवाज में शामिल होके कि वो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट की फौरी तौर पे मीटिंग बुलाए और ये मामलात को एड्रेस करे, और किसी भी सूबे के, सिंध के हों या किसी और सूबे के, जो भी तहफुजात हैं उनको दूर होना चाहिए। सर सीसीआई इजलास ना बुलाने के क्या सबब आप समझते हैं, क्या असबाब है? ये तो आपका बेहतर सवाल बनता है। मैं तो पीपल्स पार्टी हूँ जी। आज जो पाकिस्तान में एक फाशिज्म की लहर उभरी थी, उस फाशिज्म को पंजाब के लोगों ने और बिलखुसूस सिंध के लोगों ने मिलके उस फाशिज्म को शिकस्त के बिल्कुल नज़दीक पहुंचाया है। हमारा एक हिस्टोरिक ताल्लुक है अपर एपिरियन लोअर एपिरियन का। सोनी जितनी आपको आपके अपर एपिरियन का दास्तान है, जितनी हमने हमारे शायरों ने उसको गाया है, जितना हम उसको अपने दिल से लगाते हैं, जितना बुल्ला और बाहू को हम दिल से लगाते हैं, शायद वो हमारे मतलब पंजाबी भाई को इतना न हो जितना हम उससे बहुत करीब हैं। हम तो बिल्कुल सूफी सेकुलर लोग हैं और उसकी एक वकालत करते हैं कि पाकिस्तान अल्लाह करे कि ऐसा ही बने जिस तरह 11 अगस्त की स्पीच है जना की, वही वाला पाकिस्तान है इंशाल्लाह। थैंक यू वेरी मच सर, आपने वक्त दिया। जी 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 हुक्म। मैं आखिर में ना जी एक तजवीज दे रहा हूँ जी कि ये जो एक अभी ये मफरूजा है, गवर्नमेंट को फौरी तौर पे अमल करना चाहिए, सीसीआई की मीटिंग होनी चाहिए। सही, बिल्कुल मैं भी इसमें रोज जोरदार आवाज उठाऊंगा। सिंध के हमारे सारे एमएलए बैठे हैं, अजलास शुरू होता है, वो खड़े होकर कहें जी हम बाइकाट करते हैं, पहले डेट दो इसका। तो गवर्नमेंट को मजबूर करें कि वो बुलाएंगे, बुलाएंगे, क्यों ना बुलाएंगे। लेकिन मैं गुजारिश करूंगा कि जब तक कोई हतमी तौर पे हमारे सामने सूरत हाल नहीं आ जाती, ये अपर रेपेरियन लोअर रेपेरियन जो का इशू है, ये एक हसास कौमी इशू है। इसको अभी डिबेट इस पे कम की जाए या फिलहाल इसको कुछ दिनों के लिए पेंड किया जाए, मैं महीनों की बात नहीं कर रहा, ताकि एक सारी सूरत हाल सामने आए। वरना ये मनफियत हमारे कई इलाकों के अंदर, कई सूबों के अंदर, कहीं लिसानी, कहीं कौमी, कहीं और रंग में मौजूद है, कहीं मजहबी फिरका वारियत की, ये हमारे लिए बहुत नुकसानदेह होगी। कायरा साहब इस पे सीरियस में गौर हो रहा है कि इरसा एक्ट में तरमीम लाकर एक रिटायर्ड या हाजुर सर्विस
ऑफिसर को तैनात किया जाए, जो नुमाइंदे होते थे वो ना हो। सर आपको हम दोबारा लाइन पे लेंगे और आपके वक्त का बहुत शुक्रिया। आई डू अंडरस्टैंड कि आप दूसरे चैनल पे आपके लिए मुंतजर हैं लोग। आपको मैं एक बार फिर रिक्वेस्ट करूंगा सर, एक आध दिन के अंदर। थैंक यू वेरी मच सर। सही गाल जेका है सा कायरा साहब तमाम लॉजिकल गाल जबरदस्त ऐं पाणी लाइ चई त इंतहाई ख़तरनाक सूरत हाल थी सघे। ॾाढो हसास मामलो। हाँ हसास असां सां हींअर ॻाल्हायूं था छाकाणि असांखे तव्हां नेट ते खणी आया आहियो। असां सां हिकिड़े सिंध जा तमामु वॾा अच्छा कायरा साहब जी सर, कायरा साहब पाण सां लाइन ते जी कायरा साहब सर प्लीज। यही गुजारिश करनी है जी जी कि ये जो तस्वर है कि इस एक्ट में तरमीम होगी और कोई अफसर आ जाएगा, जी जिस दिन ये कानून आया ये बहस उस दिन की है। सही क्या सिंध की गवर्नमेंट, क्या सिंध की हुकूमत, सिंध की असेंबली और सिंध के कौमी असेंबली के नुमाइंदे वो किसी भी जमात से हों, क्या वो खामोश बैठे रहेंगे? क्या बलोचिस्तान के नुमाइंदे खामोश बैठे रहेंगे? क्या जनूबी पंजाब के नुमाइंदे खामोश बैठे रहेंगे? क्या केपीके के नुमाइंदे खामोश बैठे रहेंगे? ये पॉसिबल नहीं है। जी जी बिल्कुल। तो मेहरबानी करें, जब तक ऐसी कोई तजवीज इन ब्लैक एंड व्हाइट नहीं आ जाती, ये कोई किसी एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर से तो फैसला नहीं हो जाना। सही सही। तो इस डिबेट को बड़ा सेंसिटिवली लेके चले। अच्छा कायरा साहब, थोड़ी सी डिबेट उस तरफ ले जाएं कि सारी दुनिया मॉडर्न टेक्नोलॉजी, पानी उठाने के तरीक़ेकार सब चेंज हो चुके हैं। आज तक सिंध पंजाब पानी झगड़ा, केनाल बनाना, सिंध का पानी रोकना, क्या हम दुनिया को नहीं देख रहे कि दुनिया तेजी से टेक्नोलॉजी की तरफ बढ़ गई है, मॉडर्न हो गई है? देखिए, ये तो आपके नुमाइंदे बैठे हैं इरसा के अंदर, आपकी हुकूमत बैठी है, टेलीमेट्री सिस्टम लगाया गया पानी की तकसीम के लिए, जो उस वक्त का मॉडर्न सिस्टम था। अब उसको अपग्रेड किया गया, जो मेरी इतलात हैं। और अगर आज उसमें कोई कमी है तो वो सिंध गवर्नमेंट फौरी तौर पे मुतालबा करे। बाकी सूबे आपके साथ खड़े होंगे कि जो जदीद मेजरिंग सिस्टम है वो लगे, उसमें तो कोई दूसरी राय ही नहीं है। बिल्कुल सही है सर, बिल्कुल कौन कह सकता है कि नहीं लगाना? नहीं बिल्कुल सर, आपका मौक़िफ़ आ गया और बहुत वाज़ेह मौक़िफ़ आ गया। और ये मतलब ये एक स्टेट का मौक़िफ़ होना चाहिए और यही खूबी होती है। जबरदस्त तमाम माकूल बात की कायरा साहब ने। ॻाल्हि असलम जेका इंसानी बुनियादी हक़नि जी हमेशा उन्हनि ख्याल कयो। सम्झे थो पियो त हीअ जेका डिबेट आई आहे माना फेडरेशन खे मजबूर असां था चऊं त असां सर पाणीअ जो मामलो आहे अहिड़ो फेडरेशन खे इन्हनि खे कमज़ोर कंदो, लाज़मी आहे कमज़ोर कंदो। डिबेट न करे असां लाइ जीअण ई मरण जो पर कम से कम हिकिड़ी ॻाल्हि जो मामलो आहे सर, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी वाज़ेह थी आहे त जेको इहो पाणीअ जो मामलो पाण सिंध वासी त पाण इन ॻाल्हि ते ॻाल्हायूं पिया, पर जेके पीपल्स पार्टी जा नुमाइंदा पंजाब में वेठा आहिनि उहे बि उन जे हवाले सां ॻाल्हायूं पिया ऐं उहे बि चवनि पिया त इहा शइ थी कान थी सघे। पंजाब में हाणे माना घणा 10-11 ॼणा आहिनि यार, हिकिड़ो बि हुजे जावेद साहब, पर आवाज़ त आहे न घटि में घटि। ॻाल्हि जो न ॻाल्हि इहा आहे त आवाज़ सर आहे, पर हाणे मामलो जी तव्हां बि कायरा साहब सां क्वेश्चन कयो, ॾाढो सुठो ॻाल्हायूं, पर हेॾो वॾो पाणी ईंदो किथां? मामलो सवाल जेका पॉलिटिकल जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंजाब में रूट्स ठाहियूं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंजाब जो वॾो लीडर हो, सिंध जो पोल लीडर हो। 71 में त 70 वारे इलेक्शन में त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिते कोलिशन गवर्नमेंट ठाही अथव सिंध में, फुल सिंपल मेजॉरिटी कान। कश्मीर जो इशू ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कयो। साईं हाणे हिकु पाण सां हिकिड़ा कॉलर लाइन ते आहिनि। सिंध जे हवाले सां हिकु तमामु वॾो एग्रीकल्चरिस्ट ऐं उहे एग्रीकल्चरिस्ट अहिड़ो जंहिंजी एग्रीकल्चर प्रोडक्ट्स जेके आहिनि से सॼी दुनिया में वञनि थियूं ऐं उन्हनि जो जेको ॻोठु आहे टंडो सूमरो, हींअर हिकिड़ो मॉडर्न विलेज आहे, सॼी दुनिया उन्हनि खां सिखनि थियूं, सॼी दुनिया हिते अचे थी, उन्हनि जा माण्हू रिप्रेज़ेंटेटिव्स हिते अचनि था, हिते रहनि था टंडे सूमरे में। ऐं जेको एग्रीकल्चर निज़ाम ऐं पंहिंजे टाउन खे मैनेज करण जो निज़ाम आहे सो हितां सिखी वञनि था। साईं इमदाद निज़ामानी साहब असां सां लाइन ते आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कैसे साहब, खुश आहियो? सरकार दुआऊं ऐं ख़ुशि वेठा आहियो, सभु ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। साईं हिते असांजी हिकिड़ी डिबेट पई हले, गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां हीअ ट्रांसमिशन असीं कयूं वेठा ऐं हिन ट्रांसमिशन जो नालो आहे छो जो असां सिंधुअ जा वारिस आहियूं। ॻाल्हि इहा पई थिए त कुझु ॾींहं अॻु में इहा हिकिड़ी ख़बर आई त सिंधु दरिया जो पाणी पंजाब मंझां कटौती कंदा, छो जो उते चोलिस्तान में 6 कैनाल पिया कढनि ऐं उन्हनि 6 कैनाल जे ज़रिए तक़रीबन 66 लख एकड़ ज़मीन उते आबाद कंदा। त इहा जेका कटौती थींदी तंहिंसां सिंध जे आबादगार खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं अची सघनि थियूं। ऐं तव्हांजो तमाशा आहे बि केले जो सिस्टम सॼो ठहियल, केले खे पाणी बि घणो घुरिजे, छा चवणु चाहींदो साईं?
पानी दान इंसान जी अशद ज़रूरत है। ज़मीन पखी पखर उन सां सवाइ ज़िंदा नथो रही सघे। असल है त सिंध में अॻी खोट है पानी जी। जेकॾहिं असांजो अकाट थियल आहे, अकाट खां हटी करे जेकॾहिं को बि डिसीजन थींदो उन जो नुक़सानु डायरेक्टली असांजी सिंध खणंदी। पोइ सिंध जो पहिरियों रायपुरन एरिया असांजो कोटड़ी बैराज थी उन खां पोइ सेकेंड तव्हांजो सखर बैराज आहे, थर्ड ते तव्हांजो गुडू आहे। जेतिरी ज़मीन तव्हांजी मथे मुंड में आबाद कंदा लाज़मियत उनजो असर हेठां ई ते ईंदो। पोइ जेकॾहिं 2 लख एकड़ आहे या उहा 6 लख एकड़ आहे या उन खां मथे आहे, जेतिरो पाणी मथे ईंदो ओतिरो हेठि घटि असांखे मिलंदो। या त अलाह साईं जो निज़ाम अहिड़ो थिए, एॾियूं बर्फ़बारियूं पवनि, एॾा पाणी जा असां वटि ग्लेशियर हुजनि जंहिं मज़ा असां स्टोरेज थी ऐं पोइ करे सघूं। न त इहो सिंध जेतिरी एरिया वधाईंदा ओतिरी असांखे खुटंदी। सही। अच्छा निज़ामाणी साहब, केसर साहब ॾाढी टंडो सूमरे जी ॾाढी सुठी तारीफ़ कई आहे, त छा सॼी सिंध भला टंडे सूमरे जहिड़ी कॾहिं थींदी? बसि इंशाअल्लाह थियण जे लाइ इहा थिए त असां जेके सिंध जा माण्हू आहियूं असां में ओनरशिप जो अहसासु अची वञे। सही। असांजो ॻोठ हुजे, असांजूं वञूं हुजनि, असांजा टाउन हुजनि, शहर हुजनि। असां जेको गवर्नमेंट ते भाड़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं त सभु कुझु गवर्नमेंट करे, पर इहो दुनिया में थींदो न आहे। इन में माण्हू पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी फील करे यूनाइटेड थियनि त सभु कुझु थी सघे थो। असां बि इहो पैगाम ॾिनो आहे ऐं इन लाइ अचई कंदा रहिया आहियूं त भले ॻोठ हुजनि या ज़रात हुजे। ज़रात असांजी डायरेक्ट पंहिंजो रोज़ी आहे, पर उन सां गॾु जेको असां सिंध जो ग़रीब हारी मज़दूर आहे, पहिरीं ख़ुशहाली असांजी उन्हनि जी अचणु घुरिजे। असांजो स्टेक होल्डर उहो आहे। असां ज़ाती ज़मीदार सोचूं रुॻो असांखे इनकम अचे, हारी या मज़दूर खे न अचे, ईअं कोन हलंदो। तंहिंजे करे आउं त इहो पैगाम ॾींदुसि सिंध जे सभिनी माण्हुनि खे, इहा सुजागी पैदा करियूं। सुभाणे अलाह साईं वटि ही ज़मीन जेका असीं उपत वेठा अथऊं, इहा बि सुभाणे असां ते चाहींदी। बिल्कुलु भई असांखे रिसोर्सिस आहे उनजो ग़लति इस्तेमालु थियो। कहिड़े नमूने सां ॻोठ आहिनि जिते रहूं था। हिंदू जुड़ियल असांजा शहर कराची जो मिसाल वठूं, हैदराबाद जो मिसाल वठूं, उहे बि उजड़िया पिया आहिनि। पर उते बि इहो अहसासु ई कोन थो थिए। असां वटि इंक्रोचमेंट जो कल्चर एतिरो घणो आहे। असांखे पाण खे उनखे फील करणु घुरिजे, असांखे माण्हुनि खे उन्हनि खे अहसासु ॾियणु घुरिजे। इहो त हर हिकु माण्हू कंदो तॾहिं सिंध पंहिंजे उन ट्रैक ते ईंदी। साईं निज़ामाणी साहब, ज़रात खातो चवंदो आहे त वॾा पैकेज पिया ॾियूं असां आबादगारनि खे, भला कुझु तव्हांखे कुझु ज़रात खातो ॾिए थो? जॾहिं ज़रात जो खातो हाणे छा ॾींदो, असल त हुननि जो पॉलिसी हुजनि थियूं, जेका इंफॉर्मेशन मिले, स्पीड मिलनि, रिसर्च मिले। हाणे इहो सभु कुझु असीं ज़मीदार डिपेंडेंसी करियूं त को ॾिसबू ॾींदा, भाण बि असांखे ख़रीदे वठी हू ॾींदा, ईअं मुमकिन कोन्हे। असांखे जेको इंफॉर्मेशन जो फिलो हिन खां अॻे जीअं चऊं त ज़रात में मिलियो आहे। हाणे जेको हालात थिया आहिनि उन में चऊं त ज़रात कसम पुर्सी जी हालत में वई आहे, उहो असांजे गवर्नमेंट जो रोल आहे। साईं पाण वरी ॻाल्हि था करियूं पाणीअ जे हवाले सां। साईं निज़ामाणी साहब, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त हे जेके फसल थियनि था पिया ऐं जे हर ज़िले में हर इलाइक़े में ज़रात खातो ई सही या को ॿियो सही, हिकिड़ो को कोल्ड स्टोरेज जो को सिस्टम हुजे या हिकिड़ो अहिड़ो एकत्रीकरण सिस्टम हुजे त हीअ फसल बहितर थींदो हिन दफ़े या हीअ फसल कयो या हू फसल कयो, छा अहिड़ो को सिस्टम आहे जेको आबादगार ॿाहिरनि जी हेल्प कंदो हुजे त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से, या माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां पाण पोखनि था, हिकिड़ो कणिक जो फसल आहे, ॿियो एॾे फुटियूं आहिनि, मथे चांवर आहिनि, त इन खां अलावा जेके भाॼियुनि जा फसल आहिनि जेके तमामु घणो अगरि मार्केट खे माना पैटर्न खे ॾिसी उन्हनि खे आणिजे त सुठा माण्हू पैसा कमाए सघनि था। दादी उहो त वेजिटेबल जेका आहे उन में पोटेंशियल त असांजे सिंध जो घणो आहे। इन लिहाज़ खां त असां एक्सपोर्ट जे लिहाज़ खां जेकॾहिं मिडिल ईस्ट ॾिसूं था, सॼी असांजे लिए पई आहे जेकॾहिं असां पैदावार हासिलु करियूं। पर ईअं बि चऊं त असांजो सिस्टम कोल्ड स्टोरेज या मार्केट सिस्टम जो एॾो वर्स्ट अथव, असां उन क्वालिटी ते हाणे एक्सपोर्ट करे ई नथा सघूं। इहो जो फॉल्ट आहे
असांजी पूरी मार्केट, तव्हां कराची मार्केट भले ॾिसो, असांजी हैदराबाद जी मार्केट वेजिटेबल फ्रूट हुजे, उनजो दुनिया जे कंहिं बि मयार ते न हुजणु अथव। उन ई करे असां उन लिहाज़ खां तव्हां चओ था प्लानिंग जी ज़राअत वारा इहा नथा ॾेई सघनि, ही पोखियो फसल आहे, ज़मीदार जंहिं पासे ॾे रेट मिले थो ॿिए साल उन पासे वञे थो, पोइ फेल थिए थो। कंहिंखे सुठियल माण्हू आहिनि उहे सम्झनि था त भा असांखे ही पोखणु घुरिजे या न पोखणु घुरिजे, जनरल अहिड़ी इंफॉर्मेशन न कोई ॾेई सघनि था, न ॾेई सघंदा। अच्छा साईं, ॻाल्हि आउं कंदुसि वरी पाणीअ जे हवाले सां, त जेका इहा मुमकिन आहे कटौती पाणीअ जी थी सघे थी सिंधूअ जी, त पोइ तव्हां वटि जेको जर जो पाणी आहे उनखे तव्हीं केतिरो इस्तेमालु करे सघंदो पंहिंजे फसलुनि लाइ, पंहिंजे बाग़ात लाइ? जर जो पाणी सॼी सिंध में को 15% बि कोन अथव, ज़हरीलो भाउ, वो तो खतरनाक। हा, खारो आहे पाणी। इन वटि इलाइक़नि में पाकेट आहिनि, उन्हनि वटि इहो त पाणी आहे, तव्हां कढी सघो था। बाक़ी त ॿिया इलाइक़े वारा त कोन ईंदा। सस्टेनेबल हाणे जेकॾहिं एग्रीकल्चर या पाणी जो यूज़ेज आहे, पोइ त असां न्यू सिस्टम में असांखे वञिणो पवंदो, ड्रिप हुजे, स्प्रिंकलर हुजे, पोइ को सर्वाइव करे था सघूं। पर उहो बि एॾो वॾो कॉस्टली आहे। तव्हां इलेक्ट्रिसिटी ॾिसो, तव्हांजा डीज़ल जा अख़राजात ॾिसो, जेकॾहिं उन्हनि में वञणु थिए त वरी उहे बर्दाश्त करण खां ॿाहिरि थींदा। आम ज़राअत वारो माण्हू जेको आहे उहो परेशान ज़रूरु थींदो। पाणी साईं ज़रूरत आहे, पाणी खां सवाइ का शइ कोन थी। लख कुर्ब सर, महिरबानी, तव्हांजो मौक़िफ़ बि अची वियो एज़ एन एग्रीकल्चरिस्ट। पाणीअ खां सिवा सवा कमंद वारा परेशान आहिनि, मथां हो जेको असांजी खजूर ईंदी आहे ख़ैरपुर वारी, उहा तबाह लॻी पई आहे। तव्हांखे ख़बर आहे त को सिंध 87% आहे टोटल केलो पाकिस्तान में जेको आहे उनजो ॿियनि सूबनि में नथो थिए, केलो सिंध जो, ऐं उनखे जेको आहे सो आख़िर में कमाए थो जेको आहे सो मंडीअ वारो, ॿुधो न, हिननि खां वठियो सॼो हिसाब किताब हे कनि, ऐं मंडी वारो जेको आहे उनखे ॾियो। पाण खे हर शोबे में क्वेश्चन कयो न, कोल्ड स्टोरेज वग़ैरह, माना हाणे जे खजूर असांजी जेको कतल आहे उहा ख़ैरपुर में एॾी वॾी तादाद में सॼी दुनिया वेंदी आहे, उते को जदीद टेक्नोलॉजी कोन्हे। बलूचिस्तान में स्टोरेज आहे असां खां बहितर अथव, उते कमु आहे। अच्छा, उनखां अलावा जेके अंब बांग्लादेश में जी जीअं आई मोहतरमा, त उन जेका औरत हुई हुतां जी, उहा उनखे बसुनि ऐं माना सवें बसूं वठी उनखे उते आणनि मशीनुनि, सिलाई मशीनुनि ते उन गारमेंट इंडस्ट्री में उहो कमाल कयो जो लॻभॻि 30 अरब डॉलर जेको आहे उहो उन गारमेंट इंडस्ट्री में, हाणे सॼी जेका 80 ऐं 90% जेका एम्प्लॉयमेंट हुई उहा औरत हुई उते। असां बि सर कयूं पिया, पर असीं तनक़ीद उन ते नथा कयूं, पर वीचार मायूं वॾियूं विढ़ंदियूं आहिनि पैसा वठण में। प्रोग्राम करे सघिजे थो, पर पाण जे स्पेसिफिक इशू आहे पाणीअ जो। पाण उन ते ॾिसो, इंडस्ट्रियलाइज़ेशन सिंध में नाहे थी, पाण एग्रो बेस्ड प्रोविंस आहियूं, बल्कि पाकिस्तान सॼो एग्रीकल्चर त कोन मुश्किल आहे मुंहिंजी हयाती में। आई डोंट सी इट। पोइ बाक़ी बचंदी कॾहिं सिंध हिन न ईंदो पाणी, बाबा पाणी बचायो। ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको आहे त माना पाणी मथां गुज़री वियो आहे, थर खां गुज़री वियो आहे, ॿुधो न। त हाणे हिकिड़ी सीरियस क़िस्म जी डिबेट आहे। उहा ॻाल्हि सही आहे कायरा साहिब वारी, त जेको आहे ॾाढा हसास मामला आहिनि। ऐं पाणी जे हवाले सां तमामु घणियूं शयूं आहिनि जेके डिबेट थियणु घुरिजनि। हिकिड़ो स्टेटस को जेको मेंटेन कयो वियो आहे, हाणे उहो स्टेटस को जेको आहे सॼो जेको अॼु बि जेको सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो अंग्रेज़ जो ॾिनल आहे, इरिगेशन बि अंग्रेज़ ॾिनल आहे, स्कूल जा पुराणा जेको केनाल कढण इहो बि त अंग्रेज़ जो 1849 खां वठी उते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काविश में ख़बर आई अथव, राजा रंजीत सिंह ख़बर थो पए त जेको आहे सो के 100 खनि जेके आहिनि माना खातो मनपसंदि ठेकेदारनि ते महिरबानी रुॻो हिकु कंपनी खे 100 ठेका मिलिया। हाणे हिकु कंपनी खे 100 ठेका मिलिया, ठेकेदारनि सां मामला ते थियल थींदड़ रंग खां कमीशन मुक़ररु कंपनी खे गुज़िरियल साल 100 खां वधीक रुॻो बिल्डिंग डिवीज़न कराचीअ जा ठेका मिलिया। उन ते महिरबानी हूंदी सर। हाँ, इस इश्क में राहे मफर ही कब थी, मक्तल में मैं था, ये मुझको खबर ही कब थी।
आहिनि थो न कानून मुंहिंजे ख्याल में आहिनि अलाए की पेपरा, सेपरा, ॿुधो न वॾो ज़बरदस्त कानून सभु आहिनि पर जेके माण्हू पेपरा खे जेको आहे न्यूट्रल करे सघनि था त पोइ जेका वॉल जेका कहिड़ी फायर वॉल ई कहिड़ी हिते पेपरा न्यूट्रल थियो वञे त फायर वॉल बि न्यूट्रल करे था वञनि न जेके सोशल मीडिया वाले यू मेक लॉज टू क्रिएट अ ट्रांसपेरेंसी एंड ठेकेदारी जेको आहे जेको बिड लॻंदी ठेकेदारी सर कमाल जी आहे सिंध में ठेकेदारी जेकी थिए थी न लिफ़ाफ़े में ईंदा पोइ टेंडर खोलंदा उन अॻु में ख़बर थी पए त टेंडर जेके त बड़ा केॾा सर टेंडर त वॾी ॻाल्हि आहे टेंडर क्लर्क जेको आहे न उहा ई वॾी ॻाल्हि आहे हा सर यार ती कराची शहर में ॾिसो त उहो ई सर सरकारी गाॾियूं केतिरियूं पियो उन ते त चयो आहे त ज़ुल्मत कदे में मेरे शब गम का जोश है एक शम्मा थी दलील सर सो वो खामोश है पर पाणी शमा ॿारियो वेठा आहियूं पाणी भिंडी ॿारियो वेठा आहियूं पर वरी बि कचहरी कयूं था साईं को पाणीअ जो माहिर को सिंध जो असांखे केसर साहिब जेको आहे न असांखे केसर साहिब जेको आहे ॻाल्हाइण जेको आहे घटि थो ॾिए पियो लॻे थो केसर साहिब जो त ई ख़बर अथव त ट्रैक था मां लयो था वञो न पोइ वरी मुंहिंजे कन में पीर साहिब चए थो ॾाढी भली ॻाल्हि कई केसर भाउ ख़्याल सां केसर काई साहिब ब्रिटिश वारी जेके अंग्रेज़ जी ॻाल्हि कई हिते त बेराज सिस्टम थिया पर शुरूआति जेके पाणीअ ते धाड़े जा जेके मनसूबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राजा रणजीत सिंह उनखे कीअं उनजे माण्हुनि खे कीअं मसरूफ़ कयो वियो त कीअं हे बेड़ा आनीअ थींदा केनाल उन्हनि खे कीअं ॾिना विया कीअं 28 सालनि ताईं उहे उते फसल कंदा उन दौर खां इहे केनाल लिखियो थो वञे अॼु जी ॻाल्हि कयो अॼु जेको पाण प्रॉब्लम सर इहे सिंधूअ खे धाड़ा जेके लॻा न लॻनि केनालनि जा उन दौर खां लॻा 1849 खां इन जी शुरूआति थी वई सिंधी तॾहिं बि जीअरो हो न सिंधी अॼु बि जीअरो आहे उन टाइम बि इख़्तिलाफ़ रखियो अॼु ख़तरनाक तव्हां अख़बार घर सां ॿ औरतूं कार इल्ज़ाम हेठि 2 ॾींहं क़ैद बाद गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल अफ़सोस इंतहाई अफ़सोस सिंध जे इन हालत हाणे इहो कारोकारी आहे इहो त हिकिड़ो धंधो आहे तव्हांजे पंहिंजूं मायूं मारींदा ॿिए सां दुश्मनी करण में नंबर ज़ाहिर ईंदो थोरी देरि में ऐं तव्हीं जेको नंबर ॾिसो इन सां गॾु वरी ॿी ख़बर हेठां लॻी पई अथव ठुल वेझो फसल जे भेल तां होटल ते वेठल नौजवान गोलियूं फसल जे भेल तां नौजवान क़त्ल थी था वञनि पाणीअ जे बारे तां माण्हू मरी था वञनि कारे इल्ज़ाम हे छा समाज जी हालत छा थी आहे सोसाइटी माना ॾिसो तहीं तालीम तबाह थी वई आहे तालीम आहे कोन ओ विढ़नि वेठा था नंढी नंढी ॻाल्हियुनि ते असां त इन पूरे सिस्टम खे ॾिसी हलिया वियासीं जेको आहे न छा जेको कुकड़नि जी वेड़ ते सॉलिट्यूड अच्छा ओके सॉरी हाणे माना रोएंगे हम 1000 बार कोई हमें रुलाए क्यों साईं आयो गेस्ट आयो था गेस्ट अञा थी कोन आहे नाल तव्हां मूंखे नंबर पढ़ण ॾियो त को माण्हू ॿुधे न जी जी सर ॿई ॼणा पाण जेके हिकिड़ो मिनट गैप जे ॾींदो तव्हां माण्हुनि खे ॿुधाईंदुसि बाबा 0339 003 1559 इन नंबर ते तव्हां कॉल कयो असांजे स्टूडियोज़ में लॻंदो तव्हां असांखां ख़ूब सुवाल पुछी सघो था पाणीअ जे हवाले सां सिंधूअ जे हवाले सां एंड अबव ऑल एकता जे ॾींहं जे हवाले सां ठीकु आहे सो एकता जे हवाले सां पाण खे हींअर सिर्फ़ु टोपी अजरक पाए ऐं सिंधू दरिया ते वञी गुल निछावर नाहिनि करणा पर का हिकिड़ी रेज़ोल्यूशन मोहबत जो इज़हार आहे इहो गुल निछावर असांजे भिटाई अचो रोज़ा नमाज़ूं पढ़णु पिणु चङो कमु पर उहो को ॿियो फर्म जंहिंसां पसिजे परीहं खे इहे गुल इहे टोपियूं इहे अजरकूं तमामु भलो पिया कयो ज़बरदस्त जीअं उहो असांजे शहर अचो त रोअण असांजे रहना सुपरी त मां नेण रोआं हा ॿुधो न त इहो जेको आहे जेका जोत जलाइणी आहे या जेका पाण खे सिंध जी मालिकी करणी आहे या सिंध जा जेके पाण वारिस आहियूं उन लाइ हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो वॾो कमु करिणो आहे उन में पहिरियों कमु करिणो आहे एकता वारो ये एकता है सर ये एकता हाँ ये एकता है अगर ये एकड़ो गुल खणी अगर को दरिया में रखे तो जेतो उनके गडायो उन ते ये जेके से नंढा इल्जाम न हणो त साईं हिन जो हो थी वियो त हाणे हे कयो जेके बि आहिनि बिल्कुलु पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन ते मुतफ़िक़ आहे पाणी जे इशूअ ते ऐं असांजो CM साहिबु ॻाल्हाए पियो उन सां गुड गवर्नेंस ते 50 सुवाल करे सघजनि था उन सां इहो बि जेको आहे सुवाल करे सघिजो त सदारत महल में जेको आहे इहो कीअं तव्हां कयो पर जेको वायस आहे हुन में सभु गॾिजंदा CM जो मुतालबे ते इजलास नथा घुराइनि ऐं एकता काई साहिब इहो केॾो अफ़सोस आहे कायरा साहिब बि चए थो मुतालबो बि करे पियो त CCI जो इजलास घुराए CM सिंध एतिरा भेरा चवे थो इजलास नथा घुराइनि
वेठा आहिनि हुन में अॻे त कोन वेठा आहिनि हाणे हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हां ॿिन्हिनि जी ॻाल्हियुनि ते मूंखे कोलिशन शदीद गवर्नमेंट आहे एतिराज़ पीपल्स पार्टी जी तव्हां गवर्नमेंट ॿिन्हिनि जी ॻाल्हियुनि ते मूंखे शदीद एतिराफ़ आहे तंहिं करे मूंखे प्रोग्राम ख़तमु करिणो आहे नाज़रीन हिननि इख़्तिलाफ़ ॿिन्हिनि करे ख़तमु न हा, कयो में भले न ख़तमु छो जो डिबेट सुभाणे खां वरी शुरू हिते ई शुरू कंदासीं न तव्हां जेको प्रोग्राम ॾिठो ऐं मूंखे उमेदु आहे त काफ़ी सारा सुवाल तव्हांजे ज़हननि में बि उभरिया हूंदा ऐं काफ़ी ॻाल्हियुनि जो जवाब बि तव्हांखे मिलियो हूंदो चाहे उहो कमर ज़मान कायरा साहिब जी आवाज़ में तव्हां ॿुधो चाहे उहो तव्हां इमदाद निज़ामानी साहिब जी आवाज़ में तव्हां ताईं पहुतो जवाब पाण ताईं आहिनि सुवाल अञा घणा आहिनि पर असांजी कोशिशि हूंदी त सुभाणे सिंध मां उहे अथॉरिटीज़ उहे के मिनिस्टर्स के MPs MNAs जिन खे पाण हुकूमत में विहारियो असेंबलियुनि में मोकिलियो आहे उन्हनि सां कंहिंसां राब्तो थिए त इहे सुवाल उन्हनि जे आॾो बि रखूं ऐं उहे कहिड़ो जवाबु ॾियनि था उहो उतां बि ॿुधंदो इहे सुवाल असां करणु असांजो हक़ु आहे बल्कि असांजो फ़र्ज़ु आहे छो जो असां सिंधूअ जा वारिस आहियूं एकता जो ॾींहुं बि वेझो आहे ऐं एकता जे ॾींहं जे हवाले सां सुभाणे ॿीहर कचहरी कंदासीं त पाण खे एकता जे ॾींहुं रेज़ोल्यूशन साम्हूं कहिड़ी रखणु घुरिजे त ईंदड़ साल पाण खे कहिड़ा कम करणा आहिनि ऐं कहिड़ियूं ग़लतियूं पाण कयूं आहिनि माज़ीअ में उन्हनि खे वराए उहे ग़लतियूं न आहिनि करणियूं ठीकु आहे साईं सो सुभाणे ताईं असांखे ॾियो इजाज़त अला भाई